इस्लामाबाद जे F9 पार्क में हवाई फौज तरफां एयर शो कोठायो वियो, जंहिंमें सदर ममनून हुसैन, बचाव वारे वज़ीर खुर्रम दस्तगीर, हवाई फौज जे सरबराह सुहेल अमान, सिफारतकारनि, सियासी ऐं फौजी क़यादत शिरकत कई। तक़रीब में तुर्की ऐं सऊदी अरब जी हवाई फौज बि ख़ासि शिरकत कई। तक़रीब में आर्मी एविएशन जे जहाज़नि शानदार करतब जो मुज़ाहिरो कयो। हवाई फौज जे वेड़ाक जहाज़नि जी गजगोड़ ऐं आसमान में विखरियल ख़ूबसूरत रंग तक़रीब में शरीक माण्हुनि खे लुत्फ़ अंदोज़ कयो। पाकिस्तान जी शान JF-17 थंडर पिणु शानदार करतब ॾेखारिया। तक़रीब में वेड़ाक जहाज़नि ज़मीन ते लहण जो मुज़ाहिरो कयो ऐं सदर खे ख़ासि सलामी ॾिनी। हवाई मुज़ाहिरे में तुर्की ऐं सऊदी अरब जे जहाज़नि पिणु ख़ासि तौर शिरकत कई। सऊदी अरब जे जहाज़नि हॉक्स जे शानदार करतबनि हाज़रीन खे हैरान करे छॾियो। टिनी फौज जे कमांडोज़ जे दस्तनि 10,000 फुटनि जी बुलंदी तां पैराशूट ज़रिए ज़मीन ते लहण जो मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे हवाई फौज जे सरबराह सुहेल अमान चयो त दुश्मन दुनिया जे भले कहिड़े बि ख़िते में हुजनि, ॿुधी छॾनि त हो उसूलनि जी बुनियाद ते बीठल आहिनि। तंहिं करे ॿिया मुल्क साणुनि विख सां विख मिलाए हलनि था। हिन चयो त दहशतगर्दी मामले खे सुठे नमूने सम्झण जी ज़रूरत आहे। 43 मुल्क गॾिजी अफ़गानिस्तान जे मसइले खे हल न करे सघिया, पर मथनि अल्लाह जो करम आहे। पाकिस्तान में जॾहिं बि दहशतगर्दनि कंध खयो त समूरी क़ौम मुतहद थी दहशतगर्दी ख़िलाफ़ बीही वई। तो क्या 43 मुल्क मिलकर अफगानिस्तान या मिडल ईस्ट के मसले को हल कर सके? ये अल्लाह का एक ख़ास कर्म है हमारे ऊपर कि पूरी कौम इकट्ठे होके खड़ी हो गई और आर्म फोर्सेस ने ये बीड़ा उठाया कि इस नासूर को हमेशा के लिए ख़त्म किया जाए, और अल्लाह ने बहुत मदद की। पाक फ़ज़ाइया इसमें अपनी आर्मी और बाकी सिक्योरिटी फोर्सेस के साथ कदम में कदम मिला के चली। संदसि चवणो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हज़ारे माण्हुनि पंहिंजी जानिन जी कुर्बानी पेश कई, जंहिं ते खेनि फ़ख्रु आहे। एयर मार्शल सुहेल अमान चयो त पाकिस्तान ऐं चीन हिकु ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु आहिनि। दुश्मन ओलह या ओभर में हुजनि, ॿुधी छॾनि त हो उसूलनि जी बुनियादुनि ते बीठल आहिनि।